ही हिक नेओन चेलिंग आहे जती छोकरियून गडी जा गहर ठाहींदियूं। ब्रिटनी बार्बीला गहर पई ठाहे ऐं मोनिका जादूगरेला गहर पई ठाहे। अच्छो थ डसून थ केर बेहतर गहर थो ठाहे। ब्रिटनी आमतौर ती बार्बी सां केंदी आहे जड़े थ मोनिका पेनजी प्यारी जादूगरे सां केड़ी रही आहे। अनन वट सिर्फ हिक गहर आहे ऐं अहो वाज़ेह तौर ती बन गड़ीन ला काफ़ी नाई। अही हमेशे अंती वढ़ंदियूं आहिन। खैर अहो थी वियो। तोन की खबर आहे छा? मां पाड़ हिक गहर ठाइंस। मां कार्डबोर्ड जी हिसन की पाड़ में गलू सां चंबड़ाइंस। हे थी वियो। मां जीनी साहियान ऐं हाणे मैनन जो गहर तैयार आहे। ये जबरदस्त। छा मोनिका वट बे अहरो ई गहर आहे? हाँ, मूं बे पेनन जी ला हिक अलग गहर ठायो आहे। सिर्फ तुनियाइन नथी करी सगाइन। हिया दरी आहे। छा मैनन जी वट बे हिक दरी आहे। ओहो, मैनन जी हर शे जी नकल करी थी। मां की सबक सिकारिन्स। हे मैनन जी पाड़ी वारी बंदूक आहे। तमाम बेहतर ब्रिटनी। हे अहो मजेदार हो ना। अहो मजेदार नहीं, मां सड़ियाली थी वई आहियां। पर मुन की हिक ख्याल आयो आहे। मुन वट मेकअप कीस आहे। हती तमाम गहड़ियों नील पालिशूं आहिन। अच्छो था बेहतरीन रंग चुंडियूं। ओ हा, हे बेबी पिंक खूबसूरत आहे। हरे अच्छो था आन सान मैनन जो गहर रंग करियूं। वाह जबरदस्त। मुन की बहे ख्याल आयो आहे। मां पेनन जी गहर की साओ रंग कंस। अहो बिल्कुल बेहतरीन थींदो। आन सां यकीनन कम तेजी सां थींदो। खैर मां पेनन जी गहर की रैंक कर जो कम पोरो करी वरतो आहे। मूं बा पोरो करी वरतो। हड़ी मुन की छा कर गहर जी? मुंह की सोचड़ डेओ। बराबर छत। अच्छो तो आन की हन कपड़ी सान करियूं। मैनन जी छत पनन सान टकेल होंदी। ओ हे हन साई रैंक सां बिल्कुल ठेकी अच्छी थो। हड़ी अच्छो तो दरी लाए फ्रेम ठायूं। अहो जबरदस्त थियण वारो आहे। मुन की बहक फ्रेम जी जरूरत आहे पर मैनन जो अठो होंदो। आई हन जती की डसो। आई मुन वट जादूगरी जी टोपी आहे। केतरी प्यारी आहे। मून की ब पेनन जो गहर पसंद आहे। अगती छा आहे? बराबर। अच्छो तो पेरेन मंजिल थाहर शुरू करियूं। कालेन वछायूं। अति एक लॉन्ग रोम होंदो। मैनन जी जादूगरी जा मुहिमान हन कमरी में इंदा। एक सूफा, एक वर। वाह केज वधीक बूटा ऐं एक पत्थर। एक कॉफी टेबल यकीनन। ऐं मैनन जी जादूगरी पेनन जी टोपी आंती रुकी सगी थी। हे जबरदस्त आहे। तोआन जो छा ख्याल आहे? छा तोआन की मैनन जो कमरो पसंद आयो? खैर हड़ी हे तोआन जो कमरो आहे। ओ असां की यकीनन एक आईनी जी जरूरत आहे। नैनड़ी जादूगरी हे वठो। अहो जबरदस्त थियण वारो आहे। हकीकत में असां की वधिक आइनन जी जरूरत आहे। मैनन जी गड़ी की अहो तमाम गहड़ो पसंद आहे। ओ मां तमाम खुश आहियान। शाबाश मोनिका। ब्रिटनी तनन जो छा हाल आहे? मां ब पहिरेन मंजिल पई ठाहियान। तनन जो मिनन जी मुकाबली में तमाम खराब आहे। मोनिका डस ऐं सेक। हे कालेन सूफा टेबल आहे। वाहो ऐं कजे सजावट यकीनन। तोहन की यकीनन एक टीवी जी जरूरत आहे। ओह तनन जो पसंदीदे शो अहो तमाम मजेदार आहे। मां हती हर वक्त क्लंदी आहियान। वाहो बेहतरीन। बार्बी तो की केन लगो? जल्दी कर। खैर जैन मुंचो मिनहंजू कमरो वाकई बेहतर थो लगी। हाँ हैरत अंगेज। हे नाइंसाफी आहे।
मुनकी बी मंजिल थी छाकड़ गढ़जी है ख्याल इंतजार करियो आई डसू वाह 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 असान वठ है खूबसूरत लान आहे अहो तमाम नर्म आहे बेहतरीन खैर तो की केन लगो मिनहंजी जादूगरी तो की हेक साइकिल मेली आहे मुनकी खबर है त तो की अहो पसंद इंदो इंसान गढ़ हेक तलाव हैरत अंगेज हेक नंढड़ो बेंच ऐं तू नती आराम करी सघेन थी इन कान अलावे तून शाम जू प्यारी बतकन की त्रंडी डेसी सघेन थी हे वठो बतकून हे तोहां जू नेउन गहर आहे हेक बेहतरीन तलाव खैर वह मिनहंजी प्यारी मिनहंजी जादूगरे की किताब पढ़ पसंद आहे मुनकी खबर है त तो की अहो पसंद इंदो बेहतरीन मां शॉपिंग तान वापस आई आयान मुन पेनहंजी बार्बी लाए गहरबल हर शे खरीद कई आहे पहरेन मानन लाए हक स्विमिंग पूल थाहेंस पर पहरेन पूल की पाड़ी सान भरन जी जरूरत आहे बराबर हे थी वयो मिनहंजू बेहतरीन पूल केच सन बिडस ए हक छट्टी मख्तलिफ तफसील ए कजे म्यूजिक यकीनन मिनहंजी बारबी हन लबास में तरन नथी वनी सगी किस तरन जो लबास तब्दील कड़ो पूंदो हे तमाम गेड़ो बेहतर आहे खैर मातो की सन बिडस थी लीटायान थी हे तनंजी लाए हक कॉकटेल आहे ओ बारबी जस तनंजा दोस्त अच्छी रहा हन अहो तनहंजी शानदार पूल पार्टी मां लुत्फ अंदोज थियण चाहन था जबरदस्त केन असान तो की वाकई गहरे वक्त का नहीं ठठो प्यारी जैस हे पूल लाए मनासिब लबास नहीं हे तमाम गहड़ो बेहतर आहे खैर तून पूल में वनी सगेन थी हर को थद्धो थी रहियो आहे मौसम तमाम गर्म आहे ए कॉकटेल तोहंजी मदद कंदा हे वठो बेहतरीन वाह बटनी जी अति पूरी पार्टी हली रहे आहे शायद मिनहंजी जादूगरे की अंजी जरूरत बनाही खैर असान बी मंजिल पिया ठायोन हती हक बावर्ची खाने हुंदो मिनहंजू बावर्ची खाने ब गुलाबी हुंदो कीतरी प्यारी गाले आहे हाय अच्छो त दसून त असान वट हती छाहे बेहतरीन कजेहे हल्को काधो वोह कजेहे काधो पड़ा है हाय बावर्ची खाने जा कजेहे थानो वोह हक टूस्टर बा है अच्छो तक कजेहे टूस थायोन वोह अहो वाकई कम करी व्यू अनकी प्लेट में रखून था कजेहे जीम करून था बारबी हाय तनंजी लेंजो वक्त आहे मुंह न हो तनंजी लाठायो आहे वेही मां तनंजी मदद कंदेस मिनंजी बारबी की टूस तमाम गहरो पसंद आहन खैर मिनहंजी दोस्त तनंजी काधी मान लुत्फअंदोज थियो टूस्ती जीम लगाए अनकी चकी डासुन था अहो तमाम लजीद हुंदो खैर मून की खबर है त तोकी अहो पसंदींदो तनंजी वडबा बावर्ची खाने आहे हाँ पर हक फर्क आहे मिनहंजू बेहतर आहे ही हक कॉकटेल आहे मिनहंजी जादूगरे जो पसंदीदे स्मूदी दोस्तों ही बावर्ची खाने वाकई शानदार आहन ऐं असान अगती वधी रही आयोन अच्छो त दसून त असान वट अगती छाहे 3 मंजिल ती हक बेडर रूम हुंदो ओ ही अहो हंद आहे जती मिनहंजी जादूगरी आराम करी सगी थी हक कारो कालीन ही हक कालीन आहे
ओ तून हमेशा मिनन जी नकल कंदी आहिन ही बस्तरो हुंदो ऐं मूं वटि हा गुलाबी बस्तरो आहे हनवड़ी चमकंदड़ दिल की डसो ही बिल्कुल भत्ती आहे मोकी हक अलमारी जी बस जरूरत आहे मिनन जी जादूगरी जा कपड़ा अनमी रखिया वेंदा कजे किताब पढ़ा बेहर कीस पढ़े पसंद आहे आई सिंदस कजे पसंदीदा शियोन हक पोस्टर सानगत मिनन जी बारबी जी अलमारी यकीनन वड़ी आहे सिंदस वट तमाम गहा कपड़ा आहन अचो त सब कजे सजायोन हती हिंडबैग्स आई जतियोन आहन मिनन जी बारबी की अहो पसंदीदो छोकरियोन अही बेडरूम खूबसूरत आहन तो हांजुन गड़ियोन इंसान प्यार कंदियोन ओ मुंह की खबर आहे त छा करो आहे अचो त मिनन जी बारबी जा कपड़ा तब्दील करियोन हर शई तमाम खूबसूरत लगी रही आहे मुंह की समझे में नथू अची त छा चंदियान खैर मिनन जी जादूगरी जी कमरी में हक रिकॉर्ड प्लेयर आहे हो हर रोज पिनन जी बेडरूम में ई डांस पार्टी करी सगंदी हाँ अहो तमाम गहरो मजेदार आहे ओ हाँ मिनन जी बारबी तमाम खूबसूरत आहे पर मां अकेली केड़ी थकजी पई आहियान ओ हा ख्याल अचो त केक कड़ी पिनन जी पारीसरी डानहन हलुन मोनिका हेलो असान तोहान वट खाली नी हते नचोन मिनन जी बारबी तोनी तो आकी केक कारा जो फैसलो क्यों आहे अहो प्यारो आहे अचो त गज्जी केडोन आखिरकार असान जुन गड़ियोन दोस्त आहन ऐं असा